अजीब किस्मत माँ सैयदो केड़ी किस्मत माँ माँ भी दरबार धी भी दरबार माँ साहब के दरबार वही धी शराब के दरबार माँ 4 कलाक दरबार में बैठी रही धी 9 कलाक ही बैठी माँ जल्दी करी मोजे कोला साईं 2 मिनट मोजे कोला साईं भी या भी हुई त अली जी हे मेंबर रसूल आखना वधिक कोई कसम ना है जात माई जुमलो पढ़ो एक मलंग मौला जो उठी बैठो हथ बजे मौला जा मदा तो मौला जो मदा हाथ 9 कलाक पढ़िया पर कसम से न ज़ैनब जो एक लहज़ो बिए या एक सेकंड बिए एक मिनट बिए इयो बुधा ज़ैनब आई दरबार जोड़ हुई ज़ैनब आई बाजार जोड़ा मां जो जोड़ नाए पर किस्मत अली जी थी काश अल्लाह अली के धियों न दिया जे इन्नु हयस ज़ैनब जी जुते भी बाजार न वने मां 4 कलाक धी 9 कलाक जने मां दरबार में नसरत चादर होयस वर्को होयस पर्द होयस बानियो गड होयस रोना बारो जने धी दरबार वई त वार खुल होयस जने मां दरबार वई जने ज़हरा दरबार वई त बीबी जा हथ खुलला हथ आला इस मोले जने अली जी जने धी दरबार वई त हथ करदा जे पोयो ही बदल भयस 460 बाजार 36 शहर 144 चौक मोड़ दरबार कूफा दरबार अस्कलान याकूब अस्कलानी दरबार में भी अमूर करे मुझी आलिया अते आया हाय घोली शाम नथे अचना जे लायक न मुझी आलिया दरबार शाम पति यजीद कमन जी दरबार मातमियो लिखण वाला लिखता चवता 700 900 या 400 कुर्सी लगल अगो शराब जी बोतल के कुर्सी ते हुसैन मौला जो कातिल बैठो के कुर्सी ते अब्बास मौला जो कातिल के कुर्सी ते अली अकबर जो कातिल के कुर्सी ते अमीर कासिम जो कातिल के कुर्सी ते औन मोहम्मद जो कातिल के कुर्सी ते अली असगर जो कातिल ओ मातमियो अल्लाह न करे अगर कहीं जाए ते तोखे मुखे पांजे पुटन जा भाटन जा भार जा सामो कातिल बैठा चंद्र शाह
तेरी बीबी दरबार में पीढ़ कदम रखे हुआ है हुक्म कयो वज़ीर ते जल्दी कयो ढोल तबल बजाण शुरू कयो साज़ गाना हलाण शुरू कयो तबल वजंदा रहिया साज़ गाना हलंदा रहिया नाचू नचंदा रहिया शराब पीअण पिया तास खेॾण पिया इनाम वठण वारा इनाम वठी हसण पिया ओ मातमी मौला जो मदा हथ बधी तो अर्ज़ कयां कॾहिं ज़िंदगीअ में शराब जे वेझो न वेंदो पियण त परे जी ॻाल्हि आहे जे ज़िनब जो मुकाणी आई ज़िनब जो मुरीद सॾाए थो त कॾहिं ज़िंदगीअ में शराब जे वेझो न वेंदो कर पीअंदो न कर तास न खेॾंदो कर इहो ई शराब हो जे अली जे दीन खे 9 कलाक दरबार में हीअं पिया मक़बूल तलवा मौला साहब मातमियो तेरे चौतरफ दरबार जो माहौल अजीब थी सा गाना नाचू बदमाश शतरंज ओ मातमियो जे गरीब जो सर नेज़े ते सवार हो हुसैन नेज़े ते कुरान पढ़ण शुरू कयो छो त जे दरबारी मुझो कुरान ॿुधनि मुंहिंजी तिलावत ॿुधनि मुंहिंजे ज़िंदगी जो पर्दो बची पियो ऐं कॾहिं बि अदादार वॾा मसाइब ख़ान ॿुधी वेठो ॿुधंदो आहे त गरीब करबला खां वठी शाम ताईं नेज़े ते कुरान पढ़ंदो आयो आहे छोको बड़े गरीब जो घर त हो करबला इन करे हुसैन नेज़े ते कुरान पढ़ंदो आयो छो त पुफिन माउन भेण जे सर ते बरखा न हा चादर न हो बेबिन जा वार खुलियल छो त बाज़ारी मुझो कुरान ॿुधनि मुंहिंजी तिलावत ॿुधनि कोई मुंहिंजे पुफिन माउन भेणुनि खे ॾिसे न मातमियो जे गरीब नेज़े ते कुरान पढ़ियो ईअं दरबार में मुल्कनि जा माण्हू वेठा अमीर सफ़ीर मुशीर वेठा चौतरफ़ कुर्सियुनि ते तक हिक पासे वेठो सफ़ीर ॿिए पासे वेठो सफ़ीर गरनाता जे गरीब नेज़े ते कुरान पढ़ियो सफ़ीर कुर्सी छॾी मेंबर छॾियो तख़्त छॾियो तकिड़ो आयो आहे मुंडो हिलाए तवे तो यजीद जेको ही गरीब नेज़े ते कुरान तो पढ़े इहो केरु आहे देखो हेड़ो सोनो कुरान जो पर इहो केरु आहे ही चितो कमीनो हे बागी आहे त सते तोड़े जो ईसाई हो न ईअं फकर ते जो कमीनो हया करे जंहिं गरीब जो धड़ जंहिंजो सर नेज़े ते कुरान तो पढ़े उनखे बागी तो सर जेके सामो दरबार में शराब था पियन ये तुझा नमाजी चाचा साईं ओढ़े जो वना ते दरबार में ईसाई जमाना बैठा ते ओ ईसाईयो ओ जमाना उथो जो मूसा साथ दियो देखो ही गरीब नेज़े ते कुरान तो पढ़े देखो सुनो कुरान तो पढ़े जे गरीब जो घर अलाए किथे आ जिंजो सर नेज़े ते कुरान तो पढ़े अजन गरीब जो तारफ पसो त गरीब जो वतन केड़ो आ गरीब जो नालो शाहे गरीब जी ज़ात शाहे चाचा साईं ईसाई जमानत साण करे अॻिए ते बिठो आ मेंबर जो दो यजीद इन गरीब जो कारी कुरान जो तारफ तकड़ा इन गरीब जो वतन केड़ो तो वतन मदीना तस जने मदीना जो नालो आयो तो मदीना मोहम्मद वारो तो हां वो मदीनो अमर जी जाए मदीनो तो हां वो मदीना ये तो जल्दी बुझाए जे वतन मदीनो तो सब नालो बुझाए ही कमीनो टहक दई ये तो जो नालो आ हुसैन तेरे हुसैन जो नालो आयो जिगर ते हथ रखे आसमान दे मुंह के तो अल्लाह मुजा सल्लल्लाहु हुसैन चलो ओ हुसैन होजे तो जल्दी बुधा जो वतन मदीनो तस नालो जो हुसैन तो ज़ात जो केरा जनता ज़ात जो सैयद अन्या हां लहदा वयस तो अल्लाह मुजा सल्लल्लाहु हुसैन होजे बना हुसैन रे खैर होजे जे भर में ईसाई जमाना बिठा जे तो केड़ो हुसैन तो मदीने मार हुसैन अली जो पुत्र हुसैन रहरा जो बचरो हुसैन ज़ैनब जो भा हुसैन अकबर जो बाबो हुसैन हो शरीफ अदादार नमाज़ी सादात के सादात तो जो ईसाई जमाना जमाता सफीर मदीने मार हुसैन न दई जिशो जितो के खबर ना है तो हुसैन जो भावा जितो नालो अब्बास जितो नालो गाजिया असा इठो नहीं बुधवा था वडो बहादुर अब्बास वडो जलाल वारो गाजी जिया अब्बास जेड़ा भार हदाम जो भेणो में दरबार में ची नबी अगियो उनके भेणो के हथ में रस्सी न हो जो दुआ कयो सवाए कायनात में पे हुसैन जे सवा के विड़ो कुरान कीर पढ़ंदो ही अके वदेवा सफीर रो रजीज जो मोटो हिला करे तो हो यजीद देखो ही गरीब नेज़े ते कुरान तो पढ़े देखो गरीब नेज़े ते तिलावत करे तुम तो गरीब के करबला में मारायो कोई गरीब जो कसूर कोई जुर्म रोना वाला आए लाल में ते तो नमाज न पढ़दो
रोण वारो जले निमाद न पण जो नालो आयो ते बागिया रोण वारो मातम जवा दुश्मन जे दरबार होजे बाबा की सदजे भेण बुधे रोण वारो न कायनाओ तमे ज़ैनब जड़ी भेणाओ न कायनाओ तमे हुसैन जड़ो भावाओ दुश्मन जे दरबार होजे बाबा की सदजे भेण बुधे रोण वारो तो के भी भेण होजो तो के भेण जो भाव ने चाचा साईं दुनिया जो दस्तूरा मातम जवा भेण केडी भी गरीब हो पेके घर होजे या सावरे घर होजे हर गाल भेण बर्दाश्त करे वेंदिया पर पाजे भाव जे मतो भेण हर वतन नायडी कोई लफ्ज़ वतन नायडी तमदिया मुझे भाड़ो न है जिने कमीने चवा नमाज न पढ़ंदो बागियो ॾिसमोॾे जीअं मां फिज़ा जे कंड ते मुंहिंजी सैण ज़ैनब पंहिंजो सर रखियो बेटे हीअं मां फिज़ा जे कंड तां सर खणी फरमाए थी मां फिज़ा हाणे दरबार में हटी हाणे दरबार में हटी वञे आज मुझे मां ज़हरा जे दरबार थिलके अज मुझे अलमन वारे गाज़ी जा बाज़ो ताल करना मुझे अकबर जे बरशी थिलके मुझे कासिम जा टुकड़ा ताल करना मुझे ओन मोहम्मद जो लाना मुझे असगर जो तीर मुझे हुसैन जी दुखी नमाज मां हाणे हटी वञे मां ॼाणा त अज मुझे हुसैन दरबार में बागी तो नौकर 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 अज मुझे हुसैन दरबार में बागी तो सदजे मां भेण नमाज पढ़ंदे कुसंदी आई तुझे रोण वारो चेती रोण मां हटी भी अज मां ॼाणा त यज़ीद ॼाणे ईअं जनाब फिज़ा मात भी त मजा हथ वधी पंहिंजी गर्दन फेराए होया पई चवे ज़रिया आराम सां ॻाल्हाए आस्ते ॻाल्हाए तो ज़ैनब शराबिया गलाए तो दे पर्देदार तो कसूर जाया कद हो तो नाने जरोज तिरदराओ तुझे वेले वेदी तो पादे पी समाज बोलो करे गलाए दी तो उन दी दिया जो जनाब राओ तुझे वेले तुझे बाबे अली मदीने मा खयो हो तुझो तक तो कदे भारत बिनाए तो हो जा गलाए साम शराब दा पियन मता के शराब जी दी तुझे कदमन दे पे जीवने मा बतौल के केड़ो जवाब दे दला पिददी ला तमा रसूल का जिंदगी अती अब चयो मा या रसूल अल्लाह जी तुझे दी ज़रा सादे निभाया या तुझे दी ज़ैनब सान भाण दी चाया रोना मारो मुझे आली लग बजाता बदे फरमाए दिया माफिज अजमा वादो दी कया अज दरबार में मजमा ज़ैनब बनजी न अजमा अली बनजी दरबार में गलाई अजमा बाबा अली जलहजे में दरबार में गलाई ओ मात में मुझे सना जनाब फिजा दरबार में हटी बिटी ये मुझे श्याम ज़ैनब दरबार में हलन शुरू कयो अन्या मुझे आलिया पेरो कदम खया रोना वाले ईसा पांच दरबार में अखर बंद कयो या मुसलमान दरबार में नचन लगान मात में जी बीबी हला दी थी कदम खड़ा दी थी अल्लाह का वास्ता हफ्तार साईं के दरबार ये बीबी के हलक उठो या उठो जी सामे सबीर रो तक दे बैठो मेंबर दे बैठो तक सजे मेंबर सजे कुर्सी सजे मोती पिटन शुरू कयो ते यजीद मुंडो हिलाए जब तो यार ईसाई के दरबार में मातम ठो करे तो कमीना दुआ करे असल अखियों न हो जना नबी भी जो ये दरबार में हल्ला नरसा अज मरी वजहा नबी भी जो घमन नरसा अज दुआ करे असल नबी भी ने खेर हो जे सल न मस्तूर ने खेर हो जे सलवा बीबी न हो जे सलवा मस्तूर न हो जे मगे भोला का पवन तो केरी बीबी केरी मस्तूर केरा भोला तो कमीना अल्लाह न भुलाए या ये का सामो दरबार में बीबी दी हले मुके या तो लगे जी मोबाइल वाली बतूल हले ये ती हले जी मदीने वाले ज़हरा भी हले जी मोबाइल में बतूल पई अचे जी मदीने वाले ज़हरा हले ये तो लगे जी मोबाइल वाले बतूल हले
दुआ कर चल मदीने वाले मोबाइल ज़हरा जी धिया न हुजे चल मोबाइल वाले बतूल जी धिया न हुजे चल अली जी धिया न हुजे मातमी मुझी आलिया हलंदी कदम खणंदी मिंबर जे अॻियो वेठी आहे मुझी आलिया बाबा अली जलहदे में जलाल में ॻाल्हाइण शुरू कयो आहे मुझी आलिया फरमाए थी हा अमीना छा थो चवे मुंहिंजो हुसैन बाग़ी नमाज न पढ़ दो अज मां भेण दरबार में साबुत कदम त मुझो हुसैन समादिया बागी नाए यदि कीअं साबुत कदी कोई गवाह थी तले ओ मातमी जने गवाह जो नालो आयो मुझी आलिया फरमाए थी कमीना केड़ो तो गवाह धरे 70 कदम ते हुसैन को सद रहियो दरबार जो रहियो असां टई भेण खेमे जे दरवाजे ते कुरान पढ़ियो चवा जो रहियो न मारियो साजो हिक जब न मारो असांजो नमाज़ी भावा न मारो असांजो परदेसी भावा न मारो असांजो अल्लाह रासी भावा न मारो नाज़ारा चकियो पी करे गरीब खे पालियो न मारो असांजो टिमॼा जो प्यासो भावा अॻे अकबर जी मौत गाज़ीअ जी मौत गरीब खे मारे छॾियो न मां जॾहिं मां गवाह मुंहिंजी कलसूम गवाह मुंहिंजो रुकैया गवाह मुंहिंजी सकीना गवाह मुंहिंजो सजाद बाकर गवाह सकीना धीअ देवी नमाज़ीअ जी गवाही तो तव्हांजी गवाही क़बूल न आहे जो को गवाह अचे तॾहिं ओ मात वजरे में गवाह जो नालो आयो आहे आलिया फरमाए थी कमीना जी गवाह त पुछे त पोइ मुंहिंजे भाउ जे कातिल शिमर खे दरबार घुराए अज शिमर के धुरा अज शिमर का पान पुछया मुझे करबला में हुसैन कीअं कुठियो इन हुक्म कयो शिमर के दरबार घुरायो जही शिमर कमीन दरबार में तो वटे तो कदी तो वटे नजंदो तो वटे मता दरबार में वडो इनाम मिले जो शिमर दरबार में पहुंचो ही पुछे तो कमीन शिमर बुधाए टाइम हरम जो डी मंझंदि जो टाइम तो जने हुसैन के दरबार को हलाया वक्त हुसैन शादियो करे ही कमीन टाक रही जो मुख्य केड़ी जने हुसैन के दरबार को हलाया हुसैन ने नाज नबे करे मुझे बार मिटिया दे सुतो कयो तेरे किन कमी ने इनकार कयो ई कमी न तानो लई के तो बीबी हारे की साबत कदी त तुझो हुसैन नमाजिया बागी नाए मुझी आलिया फरमाए थी न घबरा भले तुझो कातिल इनकार करे मूंखे सुञाणे मां बि तो मदीने वारी ज़ैनब अञा मूं वटि हिकिड़ो गवाह तो केड़ो गवाह तो कमीना जे गवाह तो पुछे अज भरी दरबार में वो खंजर घुराए जेको मुझे गरीब जे गल ते हलंदो रहियो मुंहिंजो हुसैन नमाज़ पढ़ंदो रहियो अज जे दरबार में खंजर गवाही न ॾे त मां अकबर बाराए शाम छो आई अज जे लो न ॻाल्हाए त माल बनवारे वारीअ जी भेण ई लाया जेतिरा जी 16 सफरा अज मां मौला जो मदा झोली खणी दो आ तो या मौला तेसी ताई हिनन खे मौत न दे जेसी ताई शाम लखारे मौला तवा के वे बाजारू वे दरबारू वे चौक मोड़ ॾिसी अचो जाते बीबी खुतबा पढ़ान जाते बीबी पथर झलियान जाते बीबी शराब सां ॻाल्हायो जदी कमीना है तड़को खंजारा जेतिरा भी शाम जा ज़वारा वेठा अज भी मशहूर अज भी दरबार शाम में जनाब जिया नबी जी कब्र मौजूद तुझी कमीना है तड़को खंजारा अज जे कब्र या नबी उठी न ॻाल्हाए त मां मदीने वारी ज़ैनब न आया मां तुझे दरबार में हलचल मची वई आहे त मां त इस मुंहिंजे भेण दी दावा अज यो खंजर गवाही कीअं ॾींदो नबी कब्र मां उठी कीअं ॻाल्हाईंदो जॾहिं ईअं न पूरे शाम में ऐलान करा अज सती माउ जी सॼी धीअ खंजर खां गवाही वठंदी नबी खां कब्र मां ॻाल्हाईंदी मां तुंहिंजे पूरे शाम में ऐलान कयो वियो त मां त जल्दी हलो अज सती माउ जी सॼी धीअ खंजर खां थी ॻाल्हाए नबी खां थी गवाही वठे ईअं शाम जूं औरतूं घर खां निकितियूं जीअं मात में मात मजला निकिरंदा ईअं दरबार माण्हुनि सां भरिजी वई आहे तव्हां तां कमीना घुराए खंजर ॾिसो अॼु अली जे धीअ जी गवाह हिकु कमीनो खणी आयो आहे खंजर मिंबर ते रखियो अथई मुंहिंजी आलिया सियाणल ज़ैनब खंजर खे ॾिसी चए थी खंजर मूंखे सुञाणे मां मदीने वारी ज़ैनब अॼु जेको नेज़े ते क़ुरान त पढ़े इहो मुंहिंजो नमाज़ी भाउ आहे मां नमाज़ी पीउ जी धीउ आहियां नमाज़ी भाउ जी भेण हो तुंहिंजे मदद वारो रोया वारो भेण आलिया जा जुमला मुकिया न आहिनि चाचा साईं भरी दरबार में खंजर परवाज़ करणु शुरू कई आहे इहो खंजर परवाज़ कंदो थो अचे खंजर को आवाज़ आयो ग़रीब नमाज़ पढ़ंदो रहियो
लेकिन बाबे दे मथों कद भी लगे ते बिन मार पेरो मुखे बार मर बाबे दे सीने ते समझी